नाज़िमनि काउंसलरनि भाइरनि कमु जेको हुननि जो वस आहे उन्हनि कयो आहे। पाणीअ जी लाइन ख़ैर लॻी आहे, पाणी घर घर ईंदो आहे। बाक़ी गैस जो मसइलो तक़रीबन 10 खां 12 साल थी वियो आहे त मतिलबु गैस जो मसइलो कोन हल थियो। विच में धरणो लॻो हुओ, उन धरणे में कुझु आवाम पंहिंजी जी बि असांजी बि डराई आहे। हिते चयूं त बाबा तव्हां गॾिजी हलो गैस ऑफिस, उते हली करे जेको आहे सो उते धरणो हणूं। इहे असांजे चङनि मतिलबु चयो अचो बाबा, पोइ आवाम शायदि वई कोन, पोइ हाणे डिॼी वई या छा बि आहे कुझु बि आहे, लेकिन आवाम कोन वई ऑफिस गैस। उन खां पोइ बि इहो धरणो ख़तमु थिए खां पोइ वराए वरी चङनि असांखे चयो बाबा तव्हां आवाम निकिरंदव कोन त असां कीअं ॻाल्हाईंदासीं ऑफिस में हली। पोइ गैस जो मसइलो त अञा कोन हल थियो आहे। पाणी लाइन आहे, पाणीअ जो मसइलो हल आहे। हा बिल्कुलु अचे थो।